स्टेप फाउंडेशन जी हेड ऑफिस सखर में वफाकी मोहतसब आला सैयद महमूद शाह ऐं मैडम शाइस्ता बलोच जन 200 माज़ूर औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि में ईद जा कपड़ा तक़सीम कया। ॿारनि में गवर्नमेंट स्पेशल एजुकेशन सेंटर फॉर VIC बुर्ज कॉलोनी सखर जा शागिर्द पिण शामिल हुआ। तमाम डिसेबल पर्सन्स मैडम शाइस्ता बलोच जन खे दुआऊं ॾिनियूं। मोहतसब आला सैयद महमूद शाह जन चयो त स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच इंसानियत की खिदमत लाइ तमाम वॾो कम करे रही आहे। शाइस्ता बलोच खे हमेशा फील्ड में मज़लूमन ऐं बेसहारनि जी खिदमत कंदे ॾिठो आहे। शाइस्ता बलोच जन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर ईद ते स्पेशल पर्सन खे ईद जा कपड़ा तोड़े ॿिया गिफ्ट ज़रूर ॾींदा आहियूं। असां स्पेशल पर्सन्स खे ख़ुशी तोड़े ग़मी में कॾहिं बि नथा विसारे सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।